नाज़रीन वाक़े कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त मुल्की सियासी सूरतहाल ऐं मुकरी नवाज़ शरीफ पारां इत्तेहादी पार्टियुनि जे अॻुवाणनि सां राब्ता हासिल ज़रदारी मौलाना फज़लुर रहमान अख्तर मेंगल ऐं ॿियनि सां मौजूदा सूरतहाल बाबति ॻाल्हियूं। इत्तेहाद हुकूमत पारां मुल्क में ॾफेड़ जी का बि कोशिश कामयाबी थियण न ॾियण जो अज़म मार्च इमरान ख़ान जो हक़ आहे, पर सलामती ते को बि ठाह न कयो वेंदो। नाज़रीन वाक़े कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त मुल्की सियासी सूरतहाल ऐं मुकरी नवाज़ शरीफ पारां इत्तेहादी पार्टियुनि जे अॻुवाणनि सां राब्ता हासिल ज़रदारी मौलाना फज़लुर रहमान अख्तर मेंगल ऐं ॿियनि सां मौजूदा सूरतहाल बाबति ॻाल्हियूं। इत्तेहाद हुकूमत पारां मुल्क में ॾफेड़ जी का बि कोशिश कामयाबी थियण न ॾियण जो अज़म मार्च इमरान ख़ान जो हक़ आहे, पर सलामती ते को बि ठाह न कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।